करण भरिसां ॻोठ माणी जलवाणी वाक़े में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ सिंध यूनाइटेड पार्टी पारां ॾिनल एहतजाज वारे सॾ जी मोट में मेहर में एसयूपी पारां सिकंदर सोढर, हाजी खान मारफाणी, हबीब हज़ूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज करे इंडस हाईवे ते मेहर सीएम जे वटि एहतजाजी धरणो हंयो वियो। बाद में मुज़ाहिरीन पारां मेहर बाईपास खां घंटाघर चौक ताईं एहतजाजी रैली कढी 2 किलोमीटर पैदल मार्च कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन माणी जुलवाणी वाक़े में मुलविस कातिल जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कंदा रहिया। मुज़ाहिरीन ऐं धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो आहे त माणी जलवाणी में बेगुनाह माण्हुनि ते गोलियूं हलाए बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। क़त्ल में मुलविस समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।